लाड़काने जे सिंध ग्रीन कॉलोनी में मुगेरी बिरादरी में हलंदड़ तकरार तां माउ बिन पुटन ऐं न्याणी समेत कतल, नींगरी समेत ॿ ॼणा ज़ख़्मी। हथियारबंदनि ज़रीना मुगेरी, संदसि पुटनि ज़मीर, रोशन ऐं न्याणी साइमा खे घर अंदरि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। हथियारबंदनि जी फायरिंग में 3 वरनि जी कजली समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया, अस्पताल मुंतक़िल। हुर्मुज़ लंघ ईरान ऐं ओमानी जे इलाइक़ाई पाणियुनि में आहे। इन आबी गुज़रगाह बाबति कंहिं ॿिए मुल्क खे फ़ैसिलो करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ईरानी पार्लियामेंट जो प्रिज़ाइडिंग बोर्ड मेंबर अली रज़ा सलीमी संदसि चवणु आहे त पार्लियामेंट में जल्द अहिड़ी बिल ते वोटिंग थींदी जेको हुर्मुज़ जे इंतज़ाम में ईरान जे इख़्तियार बाबति आहे। मंसूबे बाबति समूरनि तफ़सीलनि खे पार्लियामेंट जी मंज़ूरीअ खां पोइ क़तई शिकल ॾिनी वेंदी। ट्रंप ऐं ॿिया चवनि था त हुर्मुज़ जो मामिलो ईरान सां लाॻापियलु आहे। कंहिंखे बि ॿिए खे इन बाबति फ़ैसिलो करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। हुर्मुज़ जे इंतज़ाम बाबति फ़ैसिला आर्ज़ी या वक़्ती नौइयत जा न पर क़तई ऐं मुस्तक़िल आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गिलगित बल्तिस्तान जे चूंड मुहिम लाइ स्कर्दू पहुची वियो। पीपल्स पार्टी चेयरमैन शक्कर ज़िले जे तालके गुलाबपुर में चूंड जलसे खे ख़िताब कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी स्कर्दू, चलास, गज़र ऐं गिलगित में बि चूंड जलसनि खे ख़िताब कंदो। लाड़काने में बाकराणी टावर भरिसां मुबैना कारां इल्ज़ाम हेठि नारी समेत 2 ॼणा क़तल। जवाबदार मोहम्मद परेल उनड़ पंहिंजी न्याणी महजबीन उनड़ ऐं जावेद कोरकाणी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुचण ते जवाबदार गिरफ़्तार पेश करे छॾी। मियां साहब भरिसां बखराणी बिरादरी जे 2 धुरनि में मुबैना कार तकरार तां 2 ॼणा क़तल, हिकु औरत ज़ख़्मी। हथियारबंदनि अब्दुल जब्बार ऐं आगा असद बखराणी खे गोलियूं हणी क़तल ऐं मारवी खे ज़ख़्मी करे छॾियो। घोटकी भरिसां ॻोठ सुलेमान घोटो में फायरिंग, 1 ॼणो क़तल। जवाबदार मुबारक घोटो 35 वरनि जे नादिर संदराणी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ए सेक्शन पुलिस जवाबदार मुबारक घोटो खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में ॿी वनडे मैच सुभाणे क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में खेॾी वेंदी। 3 मैचनि जी सीरीज़ में पाकिस्तान खे 0 जी भेट में 1 जी सरसी।